नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी तालुके अस्पताल जे शहर में मुंतकिली ख़िलाफ़ मटियारी अवामी इत्तेहाद पारां तालुका अस्पताल मटियारी जे गेट अॻियां एहतजाज करे धरनो हयो वियो। एहतजाज में SDP, JUI, जमीयत इस्लामी, मुस्लिम लीग नून, फंक्शनल लीग, PTI समेत ॿियनि सियासी समाजी मज़हबी क़ौम परस्त पार्टियुनि सां गॾु शहरनि में वॾे तादाद में शिरकत करे मुज़ाहिरे जी अॻुवाणी मटियारी अवामी इत्तेहाद जो कोनीनियर जाम शौकत अबड़ो, नसीर मेमण, सलीम सिंधी, रहमतुल्लाह तुर्त, मंसूर भैयो करे रहा हुआ। मुज़ाहिरीन जो चवण हो त रात जी ऊंदाही में चोर जियां मटियारी शहर जी अस्पताल के शहर खां 4 किलोमीटर परे बगैर SNA बगैर हैंड ओवर जे ज़हर तहमीर DHO कयो अस्पताल में मुंतकिल कयो वियो। असां ज़िले इंतजामिया जे अहिड़े गैर कानूनी गैर आइनी कदम जी सख्त मज़म्मत कंदे हिननि खिलाफ़ अवामी इत्तेहाद कयो आहे। अॻुवाण जो चवण है त मटियारी वारनि सां अहिड़ियूं नाइंसाफ़ियूं बर्दाश्त जोगियूं न आहिनि। अॻुवाण जो चवण है त तालुका अस्पताल शहर जे विच में आहे। आदि मांदी एमरजेंसी में असां जूं औरतूं ॿारड़ा खणी अस्पताल पहुची वञनि। पूरे तालुके जे आसपास जे इलाइक़नि जी ट्रांसपोर्टनि जा स्टाफ बि हिन अस्पताल जे आसपास आहिनि। इन करे ॿारड़ी जा मिस्किन मज़दूर माण्हू 10 रुपया किरायो करे भी दवा वठी वञनि था, पर अस्पताल शहर खां ॿाहिरि मुंतकिली सां माण्हू 4 किलोमीटर परे 400 रुपया किरायो करे क़ौमी शाहराह जा 4 रोड क्रॉस करे DHQ वेंदा त हाणे चाक थियण बजाए वधीक बीमार थी पवंदा। इन खां अलावा अस्पताल मुंतकिली सां शहर जे अताई डॉक्टरनि जा भी ॼावा थी वेंदा। अॻुवाण जो चवण है त 90 साल अॻु अंग्रेज सरकार जे दौर में ठहियल इन अस्पताल के जिते उते रहण ॾिनो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।